अम्मा राजा आज ॾाढी ख़ुशि पई लॻी को भला। बस अम्मा ईअं ई कॾहिं कॾहिं रूह भॻीअ मां निकिरी ज्वार जियां उभरंदो आहे त दिलि कुझु ॻाल्हाइण लाइ चवंदी आहे। अॼु तो त मूंखे को वक़्तु यादि ॾियाराए छॾियो आहे। कहिड़ो वक़्तु अम्मा? उहो वक़्तु जॾहिं तुंहिंजो बाबा जवानी में हो। हुओ मूंखे समुंड ते वठी वॾे होड़े में विहारे परे वॾे पाणी में घुमाइण वठी वेंदो। ग्राम हैदरी केटी बंदर पोइ अची ते ख़लीफ़ा ते लहंदा हुआसीं। छो जो इते ख़लीफ़ा में मुंहिंजा अभाणा कख आहिनि ऐं हिन कखनि खां घणो वक़्तु परे नथी रही सघां। अम्मा मूंखे इहो ॿुधाए त अब्बा जवानीअ में कीअं हुयो? तुंहिंजो अब्बा जवानी में सुभारो हुयो, सुहिणो हुयो। अच्छा मुंहिंजी अम्मा बि त सुहिणी आहे। मुंहिंजी शहज़ादी बि त सुहिणी आहे।